माना कि मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर हो, कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर। कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है। चलना तो बंदिया, रुकना तो बंदिया, राह पे चल। त माण्हू छा छा घुरे थो। अंगण ताज़ी ॿाहिर कुंडियूं पखा पट सुहन। अंगण ते ताज़ी घोड़ो हुजे ऐं ॿाहिरि जेको आहे कुंडियूं मेहूं हुजनि ऐं पखा हुजनि, जेका वॾा घर हुजनि असांजा मैदाननि ते। सुरई सेज पासे पिरी मर पिया मींहं वसनि, असां ऐं पिरण शल होन बराबरि। गुज़ारिश आहे त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार ग्रूमिंग थी थिए असां सभिनी जी, ऐं उन सां गॾु गॾु सभिनी सां गॾु वेही मिलणु ॻाल्हाइणु ॿोलाइणु हर शइ। जेका रवायत आहे इन रवायत खे बरक़रार रखण जे लाइ असांजी भेण लाला रुख बलोच ऐं उन खां अलावा गुलाब राय ऐं ॿियूं असांजूं अतड़ियूं, उन्हनि जेको आहे हिकिड़ी सुठी महफ़िल तकल्लुफ़ जेको आहे एतमाम कयो आहे, जो यकीनन एॾी ख़ुशी थी थिए ॼण असां हिकिड़ो अॼु पंहिंजे एतिरनि ॾींहंनि जो जेको आहे पढ़ाईअ खां पोइ इंजॉय करणु। बंदिया रे बंदिया, बंदिया रे बंदिया, राह पे चल बंदिया। बंदिया रे बंदिया, बंदिया रे बंदिया, राह पे चल बंदिया। रुक जा रे बंदिया, ये रात जरा सी है, बात समझ बंदिया, कुछ देर ही बाकी है। रख यकीन आँखों से बादल, आज हट जाएगा, चांद तेरी आँखों में बंदिया चल के आएगा। लुंगी ओढ़ाइण लाइ मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम अता लाइ समेजो साहिबनि खे तो वचन साईं जन खे लुंगी जो तोहफ़ो पेश कनि ऐं गॾो गॾु हा पाण सम्झी तव्हांखे गुल ॾिना आहिनि, तव्हां सदैव मुड़कंदा रहो, सदैव ख़ुशि आबाद रहो, ऐं अलाह साईं असांखे हिन हिकिड़े प्लेटफॉर्म ते जोड़ियो आहे, त इनशाला इहा कनेक्शन असांजो अॻियां बि रहंदो। ॾाढी ख़ुशी थी आहे असांखे लुंगियूं पारायूं आहियूं आहिनि कराचीअ वारनि खे, हिकिड़ो पहिरियों दफ़ो ट्रेन ॾिठो आहे। राह में रोशनी नवाब राहू साहब खे मां गुज़ारिश कंदुसि मुख़्तसिर तौर अंदरां सभु थो अचे त असां न त बंदि कंदासीं, वकील मानी न मिलंदव, साईं गुज़ारिश कंदासीं त ॿ लफ़्ज़ तव्हां सां मुख़ातिब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कॾहिं कोन थियोम आसारो निश्क जो, महबूबन मिंठू करे सिकण सेखारियोम, तियां पोइ थियुम पाणे पसंदि प्रिय रखिया आहिनि। जो असांखे हक़ीक़त इहा आहे त ट्रेनिंग में ॾाढो मज़ो आयो आहे, ऐं सभु जेके बि माण्हू आहिनि नवाब पाए है तो मैडम विच में आहे ऐं इहो अहिड़ो नातो आहे जेको उमेद आहे त सदाईं बरक़रार रहंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। जो क़ौम जीआरे सो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध सवारे उहो जीअंदो रहंदो। हीउ शेर हो मुंहिंजे उस्ताद बुखारी जो, छो त हुन कॉलेज जो प्रिंसिपल आहियां। सभ खां पहिरीं त हिकिड़ी ॻाल्हि जेकी अहम मूं महसूसु कई त सिंध जे 30 ज़िलनि मां ऐं 6 रीजननि मां जेको आहे सो प्रोफेसर्स ऐं असांजा जेके ऑफिशियल्स आहिनि हिक ई जॻह ते वेही गॾु करे असां जेका ट्रेनिंग हासिलु करे रहिया आहियूं, यकीनन इहा इदारे जी कामयाबी तव्हां पर जेकर तव्हां फैमिलियुनि सां ॾींदो त दादू कॉलेज अव्हां सां निभाईंदो। साथ सलामत, सिंध सलामत। बसि घणो त कोन ॻाल्हाइबो, पर जस ॾियां थो जेको आहे मुंहिंजे नज़र में गुलाब राय साहिबु, अदी जेको आहे अफशान साहिबा ऐं मैडम लाला रुख साहिबा जन हिन प्रोग्राम खे ही जेको आहे रूह बख़्शियो आहे। त शेख अयाज़ चए थो त जेथो चई इहो को जी हुई मार हुई त कूड़ो तूं आहे सूमरा, कूड़ो तुंहिंजो पीउ, धरती पंहिंजी धीउ सुञाणे पई सूअ मां। ऐं सभिनी दोस्तनि खे शुक्रिया था कयूं।
गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल भाई चांडे खे त हू बि ॿ लफ़्ज़ अवां सां मुखातिब थिए मुख़्तसिर तौर ते। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जन बारी आऊं न जीअंदी उनरी शाब्द लतीफ़ भेटाई जे कपलेट सां शुरू कयां थो ऐं साईं जे हुकुम मुताबिक़ ॿ लफ़्ज़ ई ॻाल्हाईंदुसि त हक़ीक़त में त हिकु शानदार गैदरिंग जंहिंजो माण्हू सोचे ई सघे थो। साईं गुलाब राय खे 21 तोबुनि जी सलामी जंहिं इहो आइडिया ॾिनो ऑनेस्टली स्पीकिंग त हिते हिक ॿिए खे ॿुधण जो मौक़ो मिलियो त मां चाहींदुसि त तव्हांजे हथड़नि जे गुलाबनि में साईं मुख़्तियार मल्हा साहिब जन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी तव्हां सभिनि जी ऐं सची ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जो मक़ाम आहे त तव्हां सभु अॼु ऐं दोस्त मुंहिंजा सभु हिते हिकु नई रिवायत पिया विझो। ट्रेनिंग त थींदियूं रहंदियूं आहिनि। हिन खां अॻु में 2023 में असां फाइनेंस डिपार्टमेंट जे थ्रू काफ़ी प्रिंसिपल कराची वारनि जी असां ट्रेनिंग कराईसीं। पर हाणे वारी ट्रेनिंग जेका आहे उहा ख़ासि इन करे आहे त असां पहिरियों दफ़ो TMR सिंध गवर्नमेंट जो एसेट इंजीनियर जो हिकिड़ो डेजिग्नेट हिकिड़ो इदारो आहे जंहिंजो कम ई ट्रेनिंग कराइणु ऐं उते ट्रेनिंग थींदी आहे जेके गज़ेटेड ऑफिसर हूंदा आहिनि सिविल सर्वेंट हूंदा आहिनि उन्हनि जी हूंदी आहे। त पहिरियों दफ़ो उन खां हटी करे उन्हनि का ट्रेनिंग जी असां सां कमिटमेंट कई ऐं असांजी ख्वाहिश हुई त असां ट्रेनिंग जेका आहे उहा प्रिंसिपलनि ऐं ॿियनि एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर इन करे करायूं त सुभाणे उहे उते जेके सुप्रिटेंडेंट या ॿिया वेठा उन्हनि जा मोहताज न थियनि। अयाज़ जो त सदा साथ ॾबे जी ॻोल्हा छव बिना ढोला कान्हे सान्या सूंहं जी। तो अंदरि डिनर रेडी आहे। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त अंदरि हलो त उते गॾिजी डिनर कयूं। थैंक यू। कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है। डरना तो बंदया रुकना तो बंदया राह पे चल बंदया। डरना तो बंदया रुकना तो बंदया राह पे चल बंदया। बंदया रे बंदया बंदया रे बंदया राह पे चल बंदया। बंदया रे बंदया बंदया रे बंदया राह पे चल बंदया। रुक जा रे बंदया ये रात जरा सी है बात समझ बंदया कुछ देर ही बाकी है। रख यकीन आँखों से बादल